ओ सिंधा मां तुझी टोपी अजरक शान जुमा, भली जाग हुजे या निंड सुमा, या दुनिया जी कुंड पुरछ घुमा, कदे हेठ न तुझो कंध थिए पियो गूंजे नारो सिंध जी। अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएस जी लतीफ मुझा उस्ताद साहिबान काबिल एहतराम ऐं मुझा मुस्तक़बिल जा नौजवानों मुझा शागिर्दो अवां सभिनी खे मुझे तरफां एकता ईद जी मुबारक हुजे। मुझी हिकड़ी नज़म आहे नौजवाननि जे लाइ पैगाम ऐं मूंखे हिकिड़े बुज़ुर्ग जो कोल यादि अचे थो। नंढड़नि ॿारनि खे ॾिसी हू चवंदो हो त गाबड़ा आहियूं डांद थी पवंदा। सो आऊं बि ॾिसां पियो गाबड़ा आहियूं डांद थी पवंदा। अवां नौजवान आहियो मुस्तक़बिल जा ऐं असीं ॾिसूं पिया त असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ हथनि में आहे। हिन स्कूल में पहुची मूंखे पंहिंजे बचपन जी यादि अची वेंदी। माशाल्लाह ज़बरदस्त बेहतरीन स्कूल जो निज़ाम आहे। सभिनी उस्ताद साहिबनि खे आउं एप्रिशिएट कंदुसि ऐं सलाम पेश कंदुसि तव्हांखे ही प्रोग्राम रखण ते जस हुजे। इहो पंहिंजो इज़हार आहे। हाणे अमल कीअं कजे? अमल मुंहिंजा दोस्तो तॾहिं थींदो जॾहिं असां इंसानियत जी ख़िदमत कंदासीं, इंसानियत खे ख़िदमत जो दर्स ॾींदासीं। असां पंहिंजे हक़नि जी जाइज़ हक़नि जी घुर कंदासीं। असां पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ जॾहिं असां कमु कंदासीं ऐं उहा राह सचाई ईमानदारी जी राह आहे। भले मुल्क तुंहिंजो ठगी ते ॿधल आहे, असांजो शहर बसि असां सां ॿधल आहे। इन जो मतिलबु आहे त असां पंहिंजे पाण खां शुरूआत कयूं, असां पंहिंजे घर खां शुरूआत कयूं, असां पंहिंजे पाड़े खां शुरूआत कयूं, पंहिंजे स्कूल खां शुरूआत कयूं, पंहिंजे ॻोठ खां शुरूआत कयूं, पंहिंजे शहर खां शुरूआत कयूं। पोइ भले मुल्क जा कहिड़ा बि हालात हुजनि, सिस्टम भले कीअं बि हुजे, पर असांखे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे। भले मुल्क तुंहिंजो ठगी ते ॿधल आहे, असांजो शहर बसि असां सां ॿधल आहे। भले मुल्क तुंहिंजो ठगी ते ॿधल आहे, असांजो शहर बसि असां सां ॿधल आहे। सॼी उमिरि खाधा तो टाउन जा पैसा, यतीमनि ग़रीबनि बेवान जा पैसा, ही नालियुनि ही मालियुनि ही गलियुनि जा पैसा, ही सप्लाई वाटर जा टिकट जा पैसा, जे जंहिंजा मनसब ठगी में रुधल आहे। भले मुल्क तुंहिंजो ठगी ते ॿधल आहे, असांजो शहर बसि असां सां ॿधल आहे। कॾहिं कंहिं बि सूरत ॾिठी कोन माफ़ी, पौधो हुजे चाहे चमचो सहाबी, या लालच में लड़कियनि खंतल लिफाफी, न सहंदासीं ज़ुल्म न की नाइंसाफ़ी। सना नौजवान